नाज़रीन अहम ख़बर है बडाणी मां असां शेयर कंदा हलूं था। बख्शापुर हेठ बडाणी प्रेस क्लब साल 2022 जी नई बॉडी चूंडी वई है, जंहिंमें अब्दुल्ला भुट्टो खे सदर चूंडियो वियो आहे। उन हवाले सां असां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे बडाणी मां केआरदीन भुट्टो। जी केआरदीन, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, बख्शापुर हेठ बडाणी प्रेस क्लब जी साल 2022 जी नई बॉडी सरपरस्त आला मोहम्मद अली मड़ल जी सदारत हेठ चूंडी वई, जंहिंमें मुतफ़िक़ राय सां हेठियां उहिदेदार चूंडिया विया आहिनि, जंहिंमें सदर अब्दुल्ला भुट्टो, सीनियर नायब सदर गुलाम यासीन भुट्टो, नायब सदर नियाज़ अहमद भुट्टो, जनरल सेक्रेटरी अहमद अली चाचड़, डिप्टी जनरल सेक्रेटरी सदरदीन भुट्टो, जॉइंट सेक्रेटरी जाम राशिद अली चाचड़, खजानची धीरज कुमार, इंफॉर्मेशन सेक्रेटरी मकबूल अहमद मड़िल, प्रेस सेक्रेटरी जाम आसिफ हुसैन चाचड़, ऑफिस सेक्रेटरी केआरदीन भुट्टो चूंडिया विया आहिनि, जॾहिं त एग्जीक्यूटिव कमेटी जा मेंबर कुर्बान अली भुट्टो, रियाज़ अहमद भुट्टो, जाम वाहिद बख्श समेत चूंडिया विया। बख्शापुर हेठ बडाणी प्रेस क्लब में नवा मेंबर चूंडिया विया, जंहिंमें असद अब्बास मड़िल, इम्तियाज़ अली सुमरो, शाह मोहम्मद डोमकी, मोहम्मद इस्माइल भुट्टो, कुर्बान भुट्टो, नसरुल्ला चिजण, जाफ़र सदाम भुट्टो ऐं मोहम्मद अली शाह चूंडिया विया आहिनि। उन मौक़े ते बख्शापुर हेठ बडाणी प्रेस क्लब जे नवां चूंडिजी आयल उहिदेदारनि खे गुलनि जा हार पाराए मुबारकूं पिणु ॾिनियूं वयूं। उन मौक़े ते प्रेस क्लब जे सदर अब्दुल्ला भुट्टो जो चवणु हो त बख्शापुर हेठ बडाणी प्रेस क्लब जा सहाफ़ी झर जंग में पहुची हर मज़लूम माण्हू जो आवाज़ आला ईवाननि ताईं पहुचायो आहे ऐं उमेद कयां थो त अॻु जीअं हाणे भी मज़लूम मारवाड़नि जो आवाज़ आला ईवाननि ताईं पहुचाईंदा। जी वॾी महिरबानी केआरदीन भुट्टो तफ़सील खां आगाह करण लाइ।